पाकिस्तान जी मशहूर अदाकारा ऐं मेज़बान शाइस्ता लोधी पाकिस्तानी अदाकाराउनि जी नाइट पार्टीज़ जो इंकशाफ़ कयो आहे। निजी टीवी जे ड्रामे ख़ान में सरवत जो किरदारु अदा कंदड़ मशहूर अदाकारा शाइस्ता लोधी ताज़ो हिकु निजी टीवी जे शो में शिरकत कई, जिते हुन पंहिंजी मेज़बानी में शोज़ करण ऐं पेश आयल ॾुखियाईनि ते ॻाल्हायो। शाइस्ता लोधी ब्यूटी कॉस्मेटिक्स जी सर्जन बि आहे, जंहिं करे खेसि डॉक्टर शाइस्ता बि चयो वेंदो आहे। हिक सवाल जे जवाब में हुन इंकशाफ़ कयो त हुन अहिड़ियूं हालतूं बि ॾिठियूं आहिनि जॾहिं हुन जे प्रोग्राम में केर बि न आयो ऐं खेसि अकेले सिर्फ़ु प्रोग्राम करणो पियो। हुन ॿुधायो त हुन महिमाननि खे दावत त ॾिनी हुई, पर गाॾी बि मोकिली, उन जे बावजूदि अदाकाराऊं शो ते न आयूं। शाइस्ता लोधीअ मूजिबि ओचितो प्रोड्यूसर चवंदो हो त अॼु अव्हां खे अकेले शो करणो आहे, छो त का बि महिमान न पई अचे। हूअ सवाल कंदी हुई त छो केरु न पियो अचे, जंहिं ते प्रोड्यूसर ॿुधाईंदो हो त गाॾी त अदाकारा जे दर ते बीठी आहे, पर हूअ अचण लाइ तयारु न आहे। पोइ ख़बर पवंदी हुई त इहा अदाकारा सॼी राति पार्टी करे रही हुई। अदाकारा उज़ुर ॼाणाईंदी हुई त माज़रत सां हू शो में नथी अचे सघे। संदसि हालत अहिड़ी न आहे जो हू शो में अचे सघे, छो त हुन सॼी राति दोस्तनि सां पार्टी कई आहे ऐं हूअ सॼी राति जाॻंदी रही आहे। शाइस्ता लोधी मूजिबि अहिड़ी हालत में केतिरा ई भेरा अदाकाराऊं शोज़ में न ईंदियूं हुयूं ऐं महिमाननि खां सवाइ शोज़ हलाइणो पइजी वेंदो हो। जेको बि ॻाल्हाइणो हूंदो हो, मूंखे ई ॻाल्हाइणो पवंदो हो।